मेड़ मां ख़बर इंदाल उत्तर स्पेशल एजुकेशन माज़ूर ॿारनि जे स्कूल सेंटर मेड़ प्रिंसिपल असलम जोखियो पारां जश्न आज़ादी की तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में एसी मेड़ मैडम फातिमा गहलो ख़सूसी शिरकत कई, जैं माज़ूर ॿारनि खे जश्न आज़ादी की ख़ुशी में पंहिंजे हथनि सां ॿारनि जी गलनि ते पाकिस्तानी झंडा लगाया ऐं ॿारनि सां गॾु क़ौमी तरानो पिणु पेश कयो। तकरीब में डॉक्टर वसीम अहमद सहतो स्कूल टीचर्स पिणु मौजूद हुआ। उन मौके ते एसी मेड़ फातिमा गहलो ऐं प्रिंसिपल असलम जोखियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पाकिस्तान लाइ निहायत ईद जे ॾींहंनि खां घटि न आहे ऐं जीअं असां ईद जे ॾींहंनि खे ख़ुशियुनि सां मल्हाईंदा आहियूं, ईअं अगस्त जे महीने खे असां ख़ुशियुनि सां ई मनसूब कंदा आहियूं। छो त हिन महीने में पाकिस्तान जी आज़ादी थी ऐं आज़ाद मुल्कनि खां पुछो त आज़ादी छा हूंदी आहे, ऐं ग़ुलाम मुल्कनि खां पुछो त आज़ादी जी कहिड़ी अहमियत आहे। हीअ असांजो मुल्क जिदोजहद खां पोइ आज़ादु थियो आहे ऐं असां पाकिस्तान आर्मी ऐं उन वक़्तु जा असांजा लीडर क़ाइद आज़म साहब ऐं जेके असांजा उन वक़्तु जा सियासतदान जिन वॾी अमली जिदोजहद सां हिन मुल्क खे आज़ादु करायो ऐं मौजूदा वक़्त में असांजूं जेके आहिनि सरहदूं मज़बूत हथनि में आहिनि ऐं पाकिस्तान आर्मी हिन मुल्क खे मज़बूत कयो आहे। असां हिन ॾींहं खे हिन जेके हिन आज़ादी जे ॾींहं खे असां ईद जे ॾींहं तौरु मल्हायूं था। हीअ असांजा स्पेशल एजुकेशन जा ॿार वॾे जोश ऐं जज़्बे सां अॼु के ॾींहं खे मल्हाईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तव्हांखे ख़बर आहे कि असां हमेशह वांगुरु 14 अगस्त जो ईद जो ॾिहाड़ो हूंदो आहे असां मल्हाईंदा आहियूं, पर हिन दफ़े जेकी असांजी थीम आहे 13 अगस्त खां वठी असां शुरू कई आहे। असांजे CM साहब, असांजे CS साहब, असांजे कमिश्नर साहब, असांजे डिप्टी कमिश्नर दादू साहब, सैयद मुर्तज़ा अली शाह साहब जी हिदायतुनि ते असां 13 अगस्त खां हिन प्रोग्राम शुरू कया आहिनि। ऐं अॼु जो असांजो प्रोग्राम असांजे स्पेशल एजुकेशन जो जेको स्कूल आहे, ब्लॉक आहे, उन में रखियलु आहे। ऐं अॼु हिते अची करे असांखे ॾाढो सुठो लॻो आहे त हिननि ॿारनि जूं जेके जोश ऐं जज़्बो आहे उहे सभिनि ॿारनि खां बि वधीक नज़र आयूं आहिनि असांखे। सो असां हिते पंहिंजो जश्न आज़ादी मल्हाइण आया आहियूं। पंहिंजो मौरक़ाए हक़ जी थीम सां जेके सेलिब्रेशन्स आहिनि उन्हनि में बि हिननि खे पंहिंजो पार्ट बणाइण आया आहियूं। ऐं मेहर जी आवाम लाइ असांजो इहो ई पैगाम आहे त बींग पाकिस्तानी, बींग सिंध जा रहवासी, बींग मेहर दादू जा रहवासी डिस्ट्रिक्ट जा, बींग मेहर जा रहवासी, असां सभिनि जो इहो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ निभायूं, हिकु सुठो शहरी थियण जी कोशिशि कयूं। जॾहिं हिकु शहरी सुठा थींदासीं त ऑटोमेटिकली इहो सिलसिलो अॻिते वधंदो वेंदो ऐं असांजी क़ौम बि अॻिते तरक़ी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।